संगत तव्हांजे भाउ जो मूड हो त पराठा खाइजनि सो शहर पहुची चंबल नाके तां पठान खां पराठा वठी अची घर नाश्तो कयो त चाचा साईं चयो त डिगड़ी शहर खां जरवार बिरादरी वारा महिमान अचनि पिया सो शहर मां सामान वठी अचे ऐं टंडोलियार जे मशहूर डॉक्टर जब्बार उमराणी जी बि पर्ची कटाए अचे त महिमान दवा वठंदा। त पोइ बस देर चाची पब्लिक बाइक के किकणंदे क्यूट भाणे जी हुरेरा फातिमा खे बि गॾु खणी अची शहर पहुतसि। पहिरियां त ॿाकरो गोश्त वरितो, पोइ मुर्गी गोश्त ऐं आख़िर में टमाटा आलू बसर वठी अची घर पहुतासीं। तेसीं ताईं महिमान बि अची पहुता, पर बुकेरा शरीफ़ खां कुझु महिमान बि अची चाचा साईं वटि पहुता, जिन सां कचहरी करे वापसि रवाना थिया। बहरहाल हाणे मंझंदि वारी मानी बि अची तयारु थी, सो तव्हांजो भाउ बि महिमाननि खां अॻु वाइट चांवर ऐं दाल खे रगड़ो ॾिनो, पोइ महिमाननि मानी खाधी। तंहिंखां पोइ महिमाननि सां गॾिजी डॉक्टर वटि पहुतासीं, जिते रश त तमामु घणी हुई। पर्ची अॻु खां कटियल हुजण करे जल्दी नंबर अची वियो ऐं नेठि दवा वठी वापसि घर पहुतासीं, जिते तव्हांजो भाउ महिमाननि खे छॾे ऐं पंहिंजी दुकान तरफ़ अची पहुतो। जितां किरोना वायरस मिस्त्री खे वठी पंहिंजे ॻोठ पहुतासीं, जिते पुराणा पनका खणी जेकी पनका सही हुआ उहे कुझु ॾींहंनि में घर में फिटिंग करे वापसि लॻाया वेंदा, ऐं जंहिं बि दोस्त मूंखे लाइक फॉलो ऐं शेयर न कयो उहे दोस्त मूंखे लाइक फॉलो ऐं शेयर कंदा त तव्हांजी वॾी वॾी महिरबानी थींदी।